अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया। अरसल रसूलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि शैइन रूहुन व रूहुद दुनिया अल कुरान। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबिय्युस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बुलंद आवाज़ सां सलात शरीफ पढ़ो। आवाज़ नथो अचे, सब बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जलसे वाइज़ जो असल मक़सद आहे अल्लाह जी रज़ा। ये असांजी कमज़ोरी आहे, पंहिंजो बेतवजो वेहण या वरी लाउड जो सही न हलण। हक़ीक़त इहा आहे त माण्हू सवाब जी नीयत सां अचे। वाइज़ केर बि करे नियत इहा हुजे त मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो, मां वञी क़ुरान ॿुधी अचां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधी अचां। असांजो बि मक़सदु इहो हुजे, अव्हां जो बि इहो हुजे, ॿुधाइण वारनि जो बि इहो मक़सदु हुजे, ॿुधण वारनि जो बि इहो मक़सदु हुजे।
ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां, कामयाबु उहो माण्हू आहे जेको अलाह जे नज़रुनि मां न किरे। माण्हुनि जे नज़रुनि मां किरणु वॾी ॻाल्हि न आहे। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे नज़र मां बानो किरी पवे, इहो वॾे में वॾे नुक़सान में आहे। ऐं अल्लाह ताला जे नज़र में बानो बेहतरीन इंसान ज़रिए ऐं रब जे रहमत जी उन ते नज़र हुजे, इहो बानो कामयाब आहे। त हाणे जेको अदब कंदो वेहंदो क़ुर दिल सां ॿुधंदो, अल्लाह जी रहमत हुन जे दिल ते नाज़िल थी पवंदी, दिल रोशन थी पवंदी, दिल मुनव्वर थी पवंदी। ऐं जॾहिं हितां उथी हलंदो त सवाब सां भरिजी करे थींदो। ऐं अल्लाह ताला उन बाने जी ज़िंदगी में तब्दीली नसीब फरमाईंदो। तो वरी भी मां खे अर्ज़ु कयां त महिरबानी करे सभु ॾाढा दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुनिया जे जहान में तव्हां असांखे खोड़ दोस्त मिलंदा, खोड़ तव्हां असांखे वास्तेदार मुतालिकीन मज़ा मिलंदा, जेके तव्हां असां सां ॾुख ऐं सुख में गॾु हूंदा। पर यार हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे, हिकिड़ो अहिड़ो यार आहे जंहिंजी यारी दुनिया में भी गॾु आहे त आख़िरत में भी गॾु आहे त क़ब्र में भी गॾु आहे, जंहिं यार जो नालो क़ुरान मजीद आहे। अल्लाह से फरमायो, इन्ना नहनु नुहिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम। अल्लाह से फरमायो, जेको बानो जहिड़ा कम करे दुनिया में ज़िंदगी गुज़ारींदो, वरी तां हलियो वेंदो त उन जे निशाननि खे माण्हू यादि कंदा, उन जे किरदार खे माण्हू यादि कंदा, उन जे अमल खे माण्हू यादि कंदा, उन जे आसार ते ज़िंदगी गुज़ारींदा। यार फलाने जो ॾाढो ॾाढो भलो माण्हू हो, फलाने जो वालिद साहब ॾाढो नेकोकार हो, फलाने जो बाबो वॾो तजुर्बेगुज़ार इंसान हो। इहा उन जे आसार उन जे निशाननि मां जा हिकिड़ी निशानी आहे जो वियो त मरी आहे, पर पोयों माण्हू उन खे नेकीअ सां यादि पिया कनि। अमाल जे करे अल्लाह ताला बाने जी ज़िंदगी सॼी उन जे नक्श रखी छॾींदो आहे ज़हन में, फलानो ॾाढो भलो हो। हाणे नबी से फरमायो, अंतुम शाहिदून फिल अर्ज़, तव्हां ज़मीन ते शाहिद आहियो। साईं कंहिंजा शाहिद अचे जेको मरहूम आहे, वियो दुनिया गुज़ारे, दुनिया मां छॾे वियो आहे। हाणे तॾहिं ते वेही चार माण्हू गॾिजी चवनि था, बाबा वाह जो भलो माण्हू, दीनदार हो, क़ुरान वारो हो, अल्लाह जो सचो बानो, अल्लाह जो ख़ौफ़ पियो रखे। तंहिंजे करे असां हिन माण्हूअ जी शाहिदी था ॾियूं त इहो भलो माण्हू आहे। नबी साईं फरमायूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुयो त गुनाहगार, हुयो त इबादतदार, अल्लाह जे नज़र मां त बानो किरियल हो, पर हिन बाने सां रब ख़ासि महिरबानी फरमाईंदो, छो त मोमिन मुस्लमान हुन जी पोयां तारीफ़ पिया कनि, तॾहिं ते वेही तारीफ़ पिया कनिसि, उन जे लाइ चवनि पिया त भलो माण्हू आहे, हो त गुनाहगार, पर अल्लाह ताला इन्हनि बाननि जी शाहिदीअ जे करे उनखे माफ़ करे छॾींदो त तुंहिंजी पोयां तारीफ़ पई हले। सो दुआ कयो अल्लाह ताला असांखे अहिड़ा अमाल नसीब फरमाए जो दुनिया मां हलूं त पोयां असांखे चङनि लफ़्ज़नि में यादि कनि, चइसि वाह जो भलो कमु थियो, फलाणो मुंहुं सुठी ॻाल्हि थी, तोखे कहिड़ो फ़ाइदो मिलियो जो तूं इहे लफ़्ज़ चया। मालूम थियो त पोयां मरहूम जे लाइ ग़लति लफ़्ज़ माण्हू न ॻाल्हाए, उन जे लाइ सुहिणी शाहिदी ॾे, ताकी उन जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला वटि आसानी जो मामिलो थिए। त असां अवां जो वॾे में वॾो अमल क़ुरान मजीद सां मुहबत, वॾे में वॾो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत। अल्लाह ताला क़ुरान मजीद में असांखे तव्हांखे तारीफ़ करायो, फरमाई त जंहिं ते नाज़िल थियो उहो केरु आहे?
ऐं जेको क़ुरान मजीद जंहिं शख़्सियत ते नाज़िल थियो आहे उन क़ुरान जो शान ऐं मक़ाम केॾो आहे। अल्लाह से फरमाओ तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दी। अल्लाह से जेकॾहिं क़ुरान मजीद में चवे हा अला रसूली तॾहिं बि रब जी ॻाल्हि सची हुई। अल्लाह ताला फरमाया अला नबी मां पंहिंजे नबीअ ते नाज़िल कयो तॾहिं बि रब सां केरु ॻाल्हाया। अल्लाह जेकॾहिं चवे हा त मां पंहिंजे महबूब मुहम्मद ते नाज़िल कयो आहे, मुहम्मद करे नालो वठे हा तॾहिं बि रब मर्ज़ी वारो हो। पर अल्लाह जी ज़ात खे बुनियादी शइ ॾाढी पसंदि हुई। या अय्युहन्नासु उबुदू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह से क़ुरान मजीद में तारुफ़ करायो आहे त मुंहिंजो आहे जेको मुंहिंजी इबादत कंदो, सजदो ऐं रुकू कंदो, मुंहिंजी इबादत कंदो त पूरी काइनात में मूंखे इहो ॾाढो बानो वणंदो, छो त बानप मुंहिंजे करे रहियो आहे। हाणे तव्हां असां पंहिंजे घर मां निकिरी कोटमीर मोहम्मद जी बाज़ार में आयासीं, असां सां को वॾो माण्हू मिलियो त ॿाहूं ॿधी चवंदासीं साईं तूं वॾो आहे। वरी सरदार साहब सां मिलियासीं वरी चवंदासीं साईं तूं वॾो आहे। अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दी। वॾे में वॾी ज़ात रब जी आहे, पर हाणे अल्लाह खे महबूब उहो बानो आहे जेको रब खे वॾो सम्झे। अब असां सभिनी खां वॾो केरु आहे? अल्लाह आहे, हुनजी इबादत करणी आहे। हाणे जेको अब्दु थींदो न उहो अल्लाह खे वणंदो, जेको मस्जिद में ईंदो अल्लाह खे वणंदो, जेको क़ुरान मजीद खे खोलींदो ज़ियारत कंदो तिलावत कंदो रब खे वणंदो। छो त अब्दु चइबो ई न किया जेको पंहिंजे रब जी हुक्म ते ज़िंदगी गुज़ारे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। इहो अब्दु ऐं बानो सिर्फ़ मज़दूर ऐं हारी कोन अथव, इहो अब्दु ऐं बानो दुकानदार ऑफिसर साहब छड़ो कोन अथव, पर मदीने जो मीर भी अब्दु अथव। माना अब्दु एॾी वॾी अज़मत वारी शइ आहे। अब्दु हुजण रब वटि एॾो वॾो क़ाबिले क़बूल आहे जो रब फरमायो जॾहिं मां पंहिंजे महबूब खे मेराज ते घुरायो आहे तॾहिं बि अब्द जे नाले सां महबूब जी तारुफ़ करायो आहे। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी। त जेकर अब्दु आहे जेको अल्लाह खे सुञाणे, जेको अल्लाह जे हुकुम ते ज़िंदगी गुज़ारे। असांजा वरी मस्जिद में कुराड़ा कुराड़ा ईंदा, नौजवान वरी हीअं पासो वठंदा, हिकिड़ा हीअं वेंदा। सो अब्दियत तव्हां ऐं असांजी इज़त ऐं अज़मत जी निशानी आहे। अल्लाह जी सुञाण जी पहिरीं निशानी अब्दियत अथव जो रब पंहिंजो बानो बणाए करे इज़त वारो बनायो आहे। ऐं 18,000 मखलूकात में जेकॾहिं शरफ़ ऐं मक़ाम नसीब थियो आहे त नबी साईं जे उम्मत खे थियो आहे, हिन बाने खे थियो आहे। तंहिंजे करे तव्हां ऐं असांखे पहिरीं पहिरीं सुञाण रब्बुल आलमीन जी रखणी पवंदी। ऐं अल्लाह जी सुञाण केरु कराईंदो? अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां हिन क़ुरान मजीद खे नाज़िल कयो आहे, हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असां खणी छॾियो आहे। माना हाणे असां तव्हांखे अब्दियत क़ुरान सेखारींदो, कीअं इबादत कजे, कीअं रुकू कजे, कीअं सजदो कजे। असां तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारी ज़ुबान पंहिंजो कलाम मोकिलियो आहे, उहो पढ़ी करे असां पाण इबादत शुरू कंदासीं। उहा हिकिड़ी इबादत जेका आहे तफ़सीली आहे ॿी इजमाली आहे। इशारतल क़ुरान मजीद में हिकिड़ो हुकुम आहे, वरी तफ़सील हुनजो हदीस पाक में मौजूदु आहे। अल्लाह से फरमायो अक़ीमुस्सलात, ओ मुंहिंजा बानो निमाज़ क़ाइम कयो। या अल्लाह कीअं निमाज़ क़ाइम कयूं? चए हाणे पंहिंजे महबूब मुहम्मद जे ज़िंदगी ते नज़र कयो। सजदो कीअं थींदो, रुकू कीअं थींदो, तिलावत कीअं जेको क़याम कीअं थींदो, सजदो कीअं थींदो,
अतहियात में वेहण जो तरीक़ो कंहिं सेखारियो आहे। हिन जे लाइ असांखे मदीने जे साईं जी हदीस खोलणी पवंदी। छो त अल्लाह साईं असां तव्हांखे जेको क़ुर मजीद में हुकुम फरमायो आहे उहो इशारतन हुकुम आहे। बसि इशारो अची वियो, हाणे तफ़सील जे लाइ वरी हदीस पाक में वञणो पवंदो। असांजे मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी असांजे लाइ हुजत आहे। नबी से सेखारे विया आहिनि, सल्लू कमा राअयतुमूनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़ो जीअं इमाम मुहम्मद पढ़ंदो। हाणे इमाम साहब वटि अचो, साईं असांखे निमाज़ सेखार। मेहन सां पोइ ईंदासीं, बकरियुनि सां पोइ ईंदासीं, घर जो कमकार पोइ कंदासीं, पहिरियां तो वटि आया आहियूं त असांखे सजदो सेखार, निमाज़ सेखार, रुकू सेखार, क़याम सेखार, क़ुर मजीद जे पढ़ण जी अदायगी असांखे सेखार। उमिरि भले 60 साल हुजेसि पर क़ुर मजीद जो बुखायल कॾहिं बि उञारो न, कॾहिं बि जेको आहे ढावल न थींदो जेसिताईं क़ुर मजीद जे वेझो न अचे। इमाम साहब ऐं जेको आहे मदरसे मस्जिद वारे ॾे अची करे चवे त साईं मूंखे महिरबानी करे क़ुर मजीद सेखारियो। जीअं दुनिया जो कमु मुंहिंजे लाइ ज़रूरत आहे, ईअं क़ुर मजीद बि मुंहिंजे लाइ ज़िंदगी जी ज़रूरत आहे। अॻे माण्हू हूंदा पोड़ा परे परे खां पंधु करे अची विया आहिनि, अदब सां क़ुर मजीद ॿुधनि, वरी जो उथी वञनि त वरी पाण क़ुर ॿुधाइनि। अहिड़े कमर जे पासे मां वियुसि, हिकिड़ो 70 साल जो कुरारो हुजे, चइसि अल्लाह जी महिरबानी आहे, जेके आलिम वाइज़ कंदा आहिनि, क़ुर मजीद पढ़ंदा आहिनि, मां क़ुर मजीद कंहिं उस्ताद वटि न पढ़ियो आहे। हज़रत साईं ॿेर वारा क़ुर मजीद पढ़ंदा, मां उहे आयतूं साईं जो यादि कंदोसि, वरी वञी क़ुर मजीद खोले करे वरी क़ुर मजीद में तिलावत कंदोसि। पंहिंजी 70 साल जी ज़िंदगी मां आलमनि जा वाइज़ ॿुधी क़ुर मजीद सिखियो आहे। असां वटि अमरा ठूठियूं पियो वणंदुसि, ॿुधे थो, सम्झे थो। अल्लाह जा बाना जे करे तव्हां असांखे अदब हूंदो, इंशाअल्लाह ताला क़ुर मजीद दिलि में जाइ वठंदो। छा इरादो आहे ॿुधबो न इंशाअल्लाह। ऐं पोयनि खे ॿुधाइबो, हितां वञी करे पंहिंजे घर में इहो ऐलान कबो त अल्लाह ताला तव्हां असांखे वॾी नेमत क़ुर ॾिनो आहे, ऐं क़ुर रहमत बि आहे त शिफ़ा बि आहे। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह ने फरमायो मोमिन जे लाइ क़ुर शिफ़ा बि आहे त रहमत बि आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि त मोमिन बणिजे, बाद में शिफ़ा बि मिलेसि त रहमत बि मिलेसि। मोमिन छा खे चइबो आहे? अल्लाह से फरमाओ इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। अल्लाह से क़ुर मजीद में तव्हां असांखे मोमिन जूं निशानियूं ॿुधायूं। असां वारा अमरा वरी अलाए कहिड़े क़िस्म जा मोमिन आहियूं, जेको सुबुह जो उथी करे न्याणीअ खे बि गार ॾे, भेण खे बि गार ॾे, घरवारीअ खे बि गार ॾे, त पुटनि जी बि निंड हराम करे, इहो वॾो मोमिन आहे। उहो ताक में वेही करे वॾो वात फाड़े करे ॻाल्हाए, इहो वॾो मोमिन आहे। दुकान ते वेही त ॿिए जी गिला करे, इहो वॾो मोमिन आहे। अलाए कहिड़ा मोमिन आहिनि। असां अहिड़ा मोमिन त हुनखे चवंदासीं जंहिंखे रब जो क़ुर मोमिन चवे। हवा ईअं आहे या न आहे? वॾो मोमिन उहो आहे जंहिंखे क़ुर चवे। क़ुर मजीद में अल्लाह ताला हुनजी तारीफ़ ॿुधाई त मोमिन ही आहे। या अल्लाह कहिड़ा मोमिन? अल्लाह से फरमायो इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम। मोमिन उहो अथव जॾहिं हुनजे साम्हूं अल्लाह जो नालो अची वञे, रब जी तारीफ़ ॿुधे, रब जो नालो ॿुधे त दिलि ॾकी वञेसि। सचो सुभान। हाणे दिलि त हाणे असांजी ख़ुशि आहे तॾहिं ते वेठा आहियूं से, भला कंहिंखे ज़ोरीअ को वठी आवा छा? हल बाबा तूं न हलंदे त प्रोग्राम ई न थींदो।
सब पंहिंजे मर्ज़ीअ सां ख़ुशीअ सां आया हूं त क़ुर मजीद ॿुधी अचूं, उलमा जो वाइज़ ॿुधूं, वरी पंहिंजी औलाद खे ॿुधायूं, वरी पाड़े वारनि खे ॿुधायूं, वरी अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। त अल्लाह जो नालो ॿुधे दिलि ॾकी वञेसि, हिनखे मोमिन चइबो आहे। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ईमान वधी वञेसि, दिलि ठरी पवेसि, अखियूं थधियूं थी पवनसि, बाग बहार पियो बणिजे। अरे यार ॾींहं चई दुकान ते मज़ो न आयो, दाग ते मज़ो न आयो, दोस्तनि जे कचहरी में मज़ो न आयो, जेको रब जे क़ुरान में मज़ो आयो। मोमिननि खे चइबो आहे जीअं क़ुरान ॿुधंदो वञे दिलि ठरंदी वञेसि, ईमान ताज़ो थींदो वञेसि, हिनखे मोमिन चइबो आहे। पर यार सची ॿुधायो, मंगणे जा साहिब जेकॾहिं घर में क़ुरान मजीद मथे पियो आहे पर खोलण जे लाइ महीना गुज़री विया, ओ मुंहिंजा सुहिणा भाउ, ओ मुंहिंजा तालिबुल इल्म, अल्लाह जो नालो तो हे जेके सफ़ा पढ़ियल न आहिनि उहे चवंदा यार हे छा आहे, हे मौलवी माण्हू पाण में था ॻाल्हाइनि वेठा, असां चुप कयूं ॿुधूं था, इहो दाग फिरी घिरी वरी असांजे मथां। अॻे ई मौलवियुनि खे माण्हू अलाए छा छा था चवनि। सो हिन घड़ीअ जे लाइ थोरो टाइम ॿुधण जी कोशिशि कयो, वरी इनशाला तव्हां ॿुधाइजो। असांजा उस्ताद हुया हज़रत साईं दोस्त मोहम्मद जमाली रहमतुल्लाह अलैह, रते तेरे वारा, जेके असांजे उस्ताद हज़रत साईं नूर मोहम्मद साहब जा बि उस्ताद हुया। पोइ रते तेरे में कोई बि वाइज़ थिए, जलसो थिए न, पोइ हज़रत साईं दोस्त मोहम्मद अची जमात सां वेही रहनि। पोइ ईअं कंदा हुआ त कपिड़ो वेड़े मुंहं खे पोइ वेहंदा हुआ, त मथां कंहिंजी नज़र पवे त मौलवी दोस्त मोहम्मद ॿुधणु आयो आहे। पोइ असां बि साईं सां गॾिजी अचूं, अची वेही रहूं। पोइ हिकिड़ो दफ़ो हज़रत मौलाना अब्दुल कादिर रिंद जो बयानु थियो रते देरे में। रिंद साहिब जो बाबा मां बयानु न कंदुसि जेसि ताईं साईं दोस्त मोहम्मद खे उथारे हेॾे न विहारींदव, मां बयानु न कंदुसि। हज़रत साईं फरमायो रिंद साहिब मां वेही ॿुधण जे लाइ आयो आहियां त जीअं मुंहिंजो नालो हिननि सां गॾु लिखिजी वञे, महिरबानी कर बसि मूंखे मजबूर न कर। मां सां तालिब बि गॾु न, मां हिते वेही ॿुधंदुसि जीअं क़यामत जे ॾींहुं हिन जमात सां गॾु उथां। यार हेॾा शेखुल हदीस हुया बि अथव, असां वेही ॿुधनि पिया, असांखे हक़ु न आहे त वेही ॿुधूं। सवाबु मिलंदो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सवाबु मिलंदो। जेके जाहिल अणपढ़ियल वेही करे ॿुधनि था, उन्हनि सां गॾु वेहण में अल्लाह ताला जी रहमत नाज़िल थी। तव्हां असां सवाब जी नीयत सां आया आहियूं। त वॾे में वॾो अमल क़ुरान मजीद अथव, मोमिन जी निशानी बि आहे, जॾहिं क़ुरान मजीद ॿुधे त ईमान वधी वञेसि। वला रब्बिहिम यतवक्कलून, भरोसो अल्लाह जी ज़ात ते हुजेसि, तवक्कल अल्लाह जी ज़ात ते हुजेसि। जेकॾहिं दिलि में इरादो थियुसि त ही फलानो पीर आहे, फ़क़ीर आहे, आलिम आहे, बुज़ुर्ग आहे, मुफ़्ती साहिब आहे, हिन जे हथ मां कुझु मूंखे मिलंदो त इहो मुशरिक आहे, छो त अल्लाह जे खज़ाने सां ॿिए खे शरीक थो बनाए। हिकिड़ो आलिम सगोरो, हुनजे साम्हूं हिकिड़ो माण्हू आयो कल्ह, चए त साईं किताब पटींदा हो? त मौलाना चयुसि बाबा छा किताब, कहिड़ो पटबो आहे? किताब त इहे पिया आहिनि मुंहिंजे साम्हूं, इहे खुलियल आहिनि बसि। चए त न साईं किताब अञा ॿियो हूंदो आहे जेको हथ ते ॾिसबो आहे, त ही घणियूं शादियूं कंदो, घणा पुट थींदसि। त मौलवी साहब वरी कावड़ में अची वियो, सफ़ा जज़्बात में अची वियो। मौलाना सिकंदर बुरड़ो साहब, असांजे कंदरा बुरड़ा वारो, चवंदो बाबा इहो बि त लिखिजे न त घणो खाईंदो, घणो पीअंदो। छड़ो शादियूं लिखूंसि बसि, बाक़ी जेको पेट में विझे इहो न लिखूंसि त इहो बि एतिरो खाईंदो।
ये वॾे में वॾो गद्दार आहे क़ौम जो, मुसलमाननि जो, जेको हथ खे ॾिसी चवे थो त तूं हेतिरियूं शादियूं कने, एतिरी तक़दीर में लिखियल आहे। ऐं ही किताब मां पटियां थो, किताब पटण वारो बि ज़ालिम ऐं मुशरिक आहे, त उन ते यकीन करण वारो बि मुशरिक आहे। असांखे अलाह जी ज़ात में तवक्कल रखणो हर हाल में। असांखे अमल उहो खपे जेको क़ुरान मजीद वारो अमल हुजे, जीअं सहाबा खां साबित हुजे, हज़रत अबू बकर साईं, उमर साईं, उस्मान साईं, अली साईं खां साबित हुजे, सुणे बिलाल, सुणे सुहेब, सुणे सलमान खां साबित हुजे, मोहम्मद जे यारनि खां साबित हुजे, तॾहिं शरीयत चइबी। अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जेका शइ साबित बणिजी वेंदी उहा मुंहिंजे महबूब मोहम्मद जी सुन्नत बणिजी वेंदी। मां नथो चवां मदीने जे साईं जो फरमान आहे, पाण फरमायूं सुन्नती व सुन्नत खुलफाइर राशिदीन अल महदीन। नबी साईं फरमा मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजे सहाबा जी सुन्नत खे लाज़िम करे वठो। माना जेका अबू बकर जी सुन्नत आहे या मां मोहम्मद जी सुन्नत, जेका मुंहिंजे उमर जी सुन्नत आहे या मां मोहम्मद जी सुन्नत, जेका सोणे उस्मान जो अमल आहे इहो मां मोहम्मद जो अमल अथव। सुन्नती व सुन्नत खुलफाइर राशिदीन। हाणे खुलफा राशिदीन ॾे हलूं, पुछा कयूं त साईं तव्हांजो अमल कहिड़ो आहे? असां जो किताबनि में ॾिठोसीं, रिवायत में ॾिठोसीं त हज़रत अबू बकर खां हिकिड़ी शइ असांखे मिली आहे जेका नबी साईं खां न मिली आहे। वाह साहबा तव्हांजे मक़ाम तां क़ुर्बान वञा। माना दीन ऐं शरीयत सहाबा जो नालो आहे, सहाबा जे किरदार जो नालो आहे। मोहम्मद जी शरीयत ते अमल कर तॾहिं बि तूं मोहम्मद ई सॾिबे, पर जे सहाबा जे शरीयत ते अमल करे, सहाबा जे अमल ते अमल कंदे तॾहिं बि तूं मोहम्मद ई सॾिबे। नबी साईं जी शरीयत सहाबा जी शरीयत आहे। तव्हां पाण ॾिसो तरावियूं पढ़ंदा आहियूं, हिकिड़ा यार चवंदा आहिनि बाबा 8 रकातूं पढ़ो, ॿिया वरी चवंदा आहिनि बाबा 20 रकातूं पढ़ो। बाबा 20 जे कढा लऊं या 8 जे कढा लऊं। 8 वारनि चयो त उमिरि जी असांखे ज़रूरत न आहे, शरीयत नबी साईं जी आहे। वरी असां चयोसीं त न बाबा न, असांखे सुहिणो उमिरि बि अखियुनि ते आहे। चओ बाबा सुहिणो उमिरि असांजे हथ मथे कयो सभु त मां ॾिसां सुहिणी उमिरि जा गुलाम कहिड़ा आहिनि। सभु हज़रत उमिरि जा गुलाम आहियो न, पोइ चओ उमिरि जी शरीयत मोहम्मद जी शरीयत आहे। नबी साईं जा खुलफा राशिदीन जेको अमल कंदा इहो असांखे हुज्जत बणिजी करे मिलंदो। हज़रत उमर फरमायो रात जो टाइम आहे, सभु गॾिजी आया। हज़रत अली भी मौजूद, हज़रत अब्बास भी मौजूद, नबी साईं जा चाचा भी मौजूद, हज़रत हमज़ा साईं भी मौजूद। हाणे सभु सहाबा वेठा के 12 पिया पढ़ी वञनि त के 8 पिया पढ़ी वञनि। पर हज़रत उमर साईं फरमायो अॼु मां हिकिड़ो फ़ैसिलो थो कयां, तव्हां क़बूल कयो या न? अॼु मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ी हुज्जत पंहिंजी पेश थो कयां, तव्हां क़बूल कंदो या न? त हज़रत अली साईं हुजे या हज़रत अब्बास साईं हुजे, सभिनी चयो सदकना साईं तव्हांजी ॻाल्हि असां सची करे मञूं था, साईं तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो। हज़रत उमर साईं फरमायो मुंहिंजो फ़ैसिलो ई आहे त जेके 12 पढ़ी हीअं हलिया था वञनि इहे बि हिते वेही रहनि, जेके 8 पिया पढ़नि इहे बि हिते वेही रहनि। 8 ने 12 खे मिलाए करे 20 रकातूं गॾिजी पढ़ंदासीं। हिकिड़ो इमाम अॻियां बीहंदो, सभु पोयां बीहंदा। मां उमिरि जो फ़ैसिलो आहे त उते कंहिं बघड़ उथी करे ईअं न चयो, छो त हुयो ई कोन उते को अहिड़ो माण्हू जेको उमिरि जी ॻाल्हि खे तस्लीम न करे। हज़रत अली साईं हुयो, हज़रत हसन साईं हुयो, नबी साईं जा बच्चा बि हा त मोहम्मद जा शागिर्द बि हा। हज़रत उमर साईं ॾिसी करे चवण लॻा साईं असां सचो मञूसीं, असां तव्हांजी ॻाल्हि ते पका आहियूं, तव्हांजी ॻाल्हि खे अखियुनि ते था रखूं। हज़रत उमर साईं जी ॻाल्हि खे मञूं, 20 रकातूं शुरू थी वियूं। हाणे असां बि चयूंसीं त जेको उमर साईं जी ॻाल्हि खे थो मञे इहो मोहम्मद जे शरीयत खे थो मञे। अब सहाबा जी हुज्जत नबी साईं जी हुज्जत आहे, सहाबा जो अमल नबी साईं जो अमल आहे। पर सहाबा उहे जिन जे लाइ नबी साईं फरमायो आहे खुलफाए राशिदीन। हाणे जेके राशिद बणिया नबी साईं जा ख़लीफ़ा बणिया उन्हनि जो अमल
अमल नबी साईं जो अमल आहे इनखे हिकिड़ी सुन्नत करे असां वठंदासीं तंहिंजे करे त हाणे असांखे कोई फ़र्क़ु रखणो न आहे हज़रत उस्मान साईं जुमे जा 2 आज़ान चवराया हाणे जेको हिकिड़े आज़ान ते इक्तिफ़ा थो करे इहो चवे थो त उस्मान जी शरीयत ते मां न हलंदुसि असां था चऊं त हज़रत उस्मान जो अमल बि नबी साईं जो अमल हज़रत अली साईं जो अमल बि नबी साईं जो अमल आहे छो त खुलफ़ाए राशिदीन आहिनि हे फितनो तॾहिं उथियो आहे जॾहिं उहो पेट जो मसइलो बणियो आहे पेट जे करे घणा राफ़ज़ी बणिजी विया पेट जे करे घणा बिदती बणिजी विया पेट जे मसइले जे करे घणा ॻारो ॻीचीअ में विझी करे हीअं मुर्शिद जे अॻियूं भुल खाइण लॻा त बाबा जी साईं चवे ईअं सही आहे बाक़ी असां न मञींदासीं हाणे हिकिड़ो कंबर वारे जो फ़क़ीर हुयो मूंखे चयो मौलवी साहिब क़ुर चवे त चवे मां साईं जी मञींदुसि अरे क़ुर मजीद अल्लाह जो कलाम आहे रब सां ते महिरबानी कई आहे जो अता कयईं जंहिंमें सॼी ज़िंदगी जी भलाई आहे पर हिन हमरा खे अंधी तकलीद आहे जी जेको अंधो थी करे माण्हू पोयां लॻी पियो बाबा सही आहे ग़लति आहे मुंहिंजे लाइ सही आहे इहो अंधो माण्हू आहे हिनखे क़ुर मजीद असर न कंदो इन जे करे क़ुर मजीद में अल्लाह ताला फरमायो हुदल लिल मुत्तकीन अल्लाह जो क़ुर परहेज़गारनि खे ई फ़ाइदो ॾींदो हिदायत ॾींदो बाक़ी अहिड़ा जेके राफ़ज़ी हूंदा या जेके मुशरिक हूंदा उन्हनि खे क़ुर मजीद फ़ाइदो न ॾींदो छो त हिननि क़ुर मजीद खे पुठी ॾिनी आहे जेको क़ुर खे पुठी ॾींदो क़ुर हुननि खे धिको रही छॾींदो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम अल्लाह तो फरमाए इनखे मां सिधो न कंदुसि इहो अंधो थी करे ज़िंदगी गुज़ारींदो मां क़ुर मजीद हिन ॾे मोकिलियो आहे पर हिन क़ुर मजीद खे न मञियो आहे जेको क़ुर मजीद खे मञींदो अल्लाह ताला क़ुर मजीद जे बरकत जे करे हिन जी ज़िंदगी आबाद करे छॾींदो तंहिंजे करे सवेरा जो कयो त क़ुर मञींदासीं इंशाअल्लाह हा बाबा क़ुर में रहमत क़ुर में बरकत क़ुर में शफ़ा पर को पढ़े ही न छड़ो गीचे में तावीज़ ॿधी करे ऐं घुमंदो वठे त बसि मूंखे फ़ाइदो थींदो पोइ तावीज़ में रखियलु आहे सभु कुझु अब तावीज़ में कुझु बि न आहे इहो तावीज़ हिकिड़ी रस्म आहे बाक़ी असल क़ुर मजीद जो असर उहो थींदो जो लिखण वारो उन वक़्त में पढ़ंदो आहे कुझु पढ़ी पोइ लिखंदो आहे पोइ उन पढ़ण जे करे उन तावीज़ में असर पवंदो आहे हक़ीक़त में नबी साईं खां साबित कोन्हे तावीज़ पर असांजा बुज़ुर्ग इन जे करे लिखंदा आहिनि त मतां ई होॾे बगड़नि ॾे न हलियो वञे जे होॾे हलियो त ईमान सफ़ा खसे वेंदसि इन जे करे लिखी था ॾियूंसि त जीअं असांजे कंट्रोल में रहे ऐं मुवाहिद थी करे आख़िरत बि बची वञेसि त दुनिया बि बची वञेसि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे असांजे उलमा बुज़ुर्गनि असांखे सम्झायो आहे त अदब सां मुहम्मद जी शरीयत खे तव्हां पंहिंजो सम्झंदो अल्लाह तव्हांजे दिलि खे नूर सां भरे छॾींदो तंहिंजे करे मुवाहिद थी करे रहंदासीं हज़रत साईं ॾेर वारनि में हिकिड़ो अमर आयो चइसि मथे में ॾाढो सूर आहे झाड़ त रखो झाड़ रखो हज़रत साईं जन फरमायो सूर मां ॾिसां ई नथो त झाड़ काॾो रखां अॻ में सूर ॾेखार किथे आहे चइसि हिते आहे चई मां नथो ॾिसां हज़रत साईं ॾेर वारा वॾा साईं अब्दुल करीम रहमहुल्लाह साईं जन फरमायो त सूर ॾेखार न बाबा मां तुंहिंजे हिन मथे ते हथ रखियो पर सूर त मां न ॾिठो मूंखे यकीन न आहे त तूं तुंहिंजो सूर किथे आहे चइसि पोइ बाक़ी छा कंदो फरमायूं त मां तोखे का शइ पढ़ी ॾींदुसि उहा तूं पीअंदे उन जो असर इन जिस्म जे हिसे में थींदो इहो मुहम्मद जी शरीयत में जाइज़ इन जे करे बुज़ुर्ग पाणी पढ़ी ॾींदा आहिनि बुज़ुर्ग का शइ पढ़ी ॾींदा आहिनि असांजे मूंखे मुवाहिदनि तौहीद वारनि इहो सम्झायो आहे त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां मिलियो आहे इहो मुहम्मद जी शरीयत आहे बाक़ी इन खां ॿाहिरि बिदअत आहे ऐं बिदअत अल्लाह खे क़बूल न आहे रसूल खे बि क़बूल न आहे क़ुर में वॾी रहमत क़ुर में वॾी बरकत क़ुर में वॾी शफ़ा अरे यार क़ुर मजीद जी बिस्मिल्लाह भी बस अथव तो रोज़ानो क़ुर मजीद जी तिलावत करे इंशाअल्लाह ताला तुझे जिंदगी में तोखे वॾो फ़ाइदो थींदो मां चवंदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जंहिंजी ज़िंदगी क़ुर मजीद जे मुखालिफ़ गुज़रंदी इनखे सुकून कॾहिं बि नसीब न थींदो पोइ भले किरोड़नि जो मालिक छो न हुजे पोइ भले जरेबनि जो मालिक छो न हुजे पोइ
भले बागात ऐं महलात जो मालिक छो न हुजे पर कुरान मजीद खे पुठी रही ज़िंदगी गुज़ारींदो सुकून नसीब न थींदुसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, कब्रिस्तान खां गुज़रियो आहे। कब्रिस्तान में हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जंहिंजे मथां अज़ाब हली रहियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जीअं जो गुज़र कयो त सजदे में किरी पियो, या अल्लाह हिन जे कहिड़ो मथो वबाल ऐं मुसीबत आहे जो इहा औरत ये माई ये कुराड़ी कश्यप जे ज़रिए मां ॾिठी आहे त बाहि में सड़ी रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उन औरत जे मथां कब्र जे बीही करे चवण लॻो, या अल्लाह छा जे करे अज़ाब अथसि? अल्लाह जे फरमायो, ईसा नबी तूं मोटी आहे त मां तोखे ॿुधायां किताबनि में ईंदो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अॻिते जो वधियो, मोटी जो आयो। ईसा अलैहिस्सलाम कब्र जे मथां बीठो, ॾिठई त अज़ाब टरी वियुसि। हाणे हिन माईअ खे अज़ाब खां आजो कयो वियो। ईसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, या अल्लाह अॻ में वञा पियो त हिन औरत जे मथां अज़ाब हली रहियो हो, पर हाणे हिन औरत तां अज़ाब टरी वियो आहे, मसइलो छा हुयो? अल्लाह जे फरमायो, मुंहिंजा ईसा नबी इन कब्र में जेका औरत हुई उनखे बाहि में साड़ियुमि, अज़ाब कयोमांसि जो इहा दुनिया में चुगलखोरी कंदी, पाड़े खे विड़ाईंदी, हुन औरत सां हूअ ॻाल्हि करे, हुन सां हूअ ॻाल्हि करे, हुनखे छेड़ो कराए वेड़ो विञाए छॾींदी। पर हिन औरत जो पोटो हुयो, ही हुनजी ॾाॾी आहे। जॾहिं हुन कब्र खां गुज़र कयईं, बसि ॿियो कुझु बि न चई, ॾाॾीअ जे कब्र ते बीही करे चई, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बसि रहमान रहीम जो नालो जो खयईं त मां अल्लाह हिन जे ॾाॾीअ जो अज़ाब उतारे छॾियो। बिस्मिल्लाह ही बस आहे, पर असांखे हुजे न क़ुरान सां ताल्लुक़। सो दुआ कयो अल्लाह ताला उलमा सां निस्बत नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद सां ताल्लुक़ नसीब फरमाए। ज़िंदगी क़ुरान वारे जी आहे, ज़िंदगी तालिब ऐं आलिम जी आहे, ज़िंदगी जेका हुन जी आहे जंहिंजे सीने में रब जो क़ुरान आहे। पोइ जमात, मस्जिद, नमाज़ इहे सभु शयूं अल्लाह जे क़रीब कंदियूं आहिनि, पर बेनमाज़ी क़ुरान मजीद खां परे ऐं जेको आहे सो दीन इस्लाम खां परे, आमाल सालिहा खां परे, इन जी ज़िंदगी बर्बाद आहे। मां खे अर्ज़ु करण आयो हा त पंहिंजी औलाद खे क़ुरान मजीद पढ़ायो, दुनिया भी बचंदव, आख़िरत भी बचंदव ऐं क़ुरान मजीद जे करे अल्लाह ताला रिज़्क़ ऐं रोज़ीअ में भी बरकतूं नसीब फरमाईंदो। मां जेको चयुमि अल्लाह ताला क़बूल फरमाए। व मा तौफ़ीक़ी इल्ला